सालापट जी लाइब्रेरी जंहिंजे लाइ वक़्तनि ब वक़्तनि लाइव कंदोसि, वीडियो रखंदोसि। असांजी ऐं अवां जी सभिनी जी महिनत रंग लाए पई ऐं अनक़रीब सालापट जी लाइब्रेरी खुलण जे तरफ़ वञे पई। अवां जे साम्हूं आहिनि ही जेके सालापट में लाइब्रेरी जेका ओपनिंग थिए पई अनक़रीब। अवां जी महिनत, असांजी महिनत, सभिनी जी दोस्तनि जी महिनत, तालीम याफ़्ता, तालीम सां मोहबत कंदड़ जी मोहबत अवां जे साम्हूं आहे जो फर्नीचर हिन वक़्तु लाइब्रेरी सालापट में पहुची चुको आहे। फर्नीचर त पहुची चुको आहे ऐं उन सां गॾोगॾु कुर्सियूं आहिनि, मेज़ूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेके कबट आहिनि उहे पहुची चुका आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेको इंचार्ज ख़बर नाहे त केरु पियो थिए इन लाइब्रेरी जो, उन जे लाइ जेको माना उन जे रूम्स जे लाइ जेको फर्नीचर आहे उहो बि अव्हां जे नज़र कयूं पिया। हीअ फर्नीचर आहे, ही मेज़ूं जेके तव्हांजे साम्हूं आहिनि, ही कुर्सियूं, ही कबट, ही कुर्सियूं जेके मुंहिंजे बैक साइड खां तव्हांखे नज़र अचनि पियूं ऐं हीअ जेको आहे सो उहो फर्नीचर आहे जेको हिते पहुची चुको आहे। ऐं उन सां गॾोगॾु हाणे जेके किताब आहिनि, मेन मसइलो जंहिं ते पाण अचूं त किताब कबट में घटि नज़र अचनि था। उहे किताब लाज़मी ओपनिंग थींदी त हीअ कबट, मूंखे उमेदु आहे त हीअ कबट भरियल हूंदा ऐं जेके किताब हिन में पिया आहिनि 2-3 दाणा, इहे जेको आहे सो नौजवाननि जी पढ़ाई जे लाइ रखिया अथऊं। हीअ किताब जेके पिया आहिनि, हीअ कबट, हीअ कुर्सियूं तव्हांजे साम्हूं आहिनि। हाणे मेन जेको इशू थिए थो उहो इहो थिए थो त हीअ लाइब्रेरी ओपनिंग कॾहिं थी थिए। इन खां पहिरियां पाण ॻाल्हाईंदासीं कुझु जेके नौजवान हिते वेठा आहिनि उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। सच पुछो त मूंखे ॾाढी ख़ुशी थिए पई त मुंहिंजे सालापट जे अंदरि उहा लाइब्रेरी जेका AC ऐं मुख़्तियारकार जे कब्ज़े में हुई, जंहिं ते AC ऐं मुख़्तियारकार पंहिंजी ऑफिसूं जमायूं वेठा हुया ऐं मुंहिंजी हिकु विश हुई, मुंहिंजी हिकु ख़्वाहिश हुई, मुंहिंजी हिकु तमन्ना हुई त AC मुख़्तियारकार ऐं रेवेन्यू जो अमलो जेको हिन ऑफिस में वेठो हुयो, मुंहिंजी ख़्वाहिश हुई त उहे जेको आहे सो मुंहिंजी कोशिशि ऐं ख़्वाहिश इहा हुई त एज़ अ जर्नलिस्ट जी हैसियत सां, पर हिकु इंसान जी हैसियत सां, हिकु शऊरबंद जी हैसियत सां, हिकु पंहिंजो तालिब इल्म जी हैसियत सां, हीअ उहा ई ऑफिस आहे जंहिंमें AC सालापट अॻु में वेठो हूंदो हुयो, मौजूदा न पर गुज़िरियल AC वेठो हूंदो हुयो। हीअ उहा ऑफिस आहे जंहिंमें अॻु में AC वेठो हूंदो हुयो, पर अॼु अवां जी ऐं मुंहिंजी ऐं प्लस में शऊरबंदनि जी, तालीम याफ़्ता दोस्तनि जी चाहियूं पिया त लाइब्रेरी ओपन थिए ऐं हिन में जेको मैनेजमेंट वेहे, उहा लाइब्रेरी जी वेहे, उहा तव्हांजे साम्हूं आहे। अॼु हिन में कोई AC या मुख़्तियारकार कोन्हे। तव्हां यकीन सम्झो त हीअ जेका ऑफिस आहे उहा ऑफिस जेको आहे सो हिते रखी वई आहे। उन जी जेको मैनेजमेंट खे इंतिज़ामिया, लाइब्रेरी जी जेका मैनेजमेंट अॻुवाण हूंदो उहो हिन खे संभालींदो ऐं उहा हीअ ऑफिस हाणे AC या मुख़्तियारकार जी ऑफिस न रही आहे, पर अवां जी महिनत सां, असांजी महिनत सां, शागिर्द जी हैसियत सां हीअ ऑफिस हाणे AC या मुख़्तियारकार जी ऑफिस न आहे, पर हीअ ऑफिस हाणे लाइब्रेरी इंचार्ज जी ऑफिस आहे जेका तव्हांजे साम्हूं आहे, जंहिंमें हीअ फर्नीचर वग़ैरह ऐं प्लस में जेको आहे सो हीअ कंप्यूटर रखियल आहिनि। ऐं हाणे मूंखे ॾाढी ख़ुशी थिए पई त मुंहिंजे शहर जा, मुंहिंजे इलाइक़े जा सालापट वासी हिन लाइब्रेरी जे अंदरि अञा हिन जी बाज़ाब्ता तौरु स्टार्टिंग त न थी आहे, हिन जी इब्तिदा न थी आहे, पर हिन लाइब्रेरी में मुंहिंजे इलाइक़े जा नौजवान अचनि पिया जेके तव्हांजे साम्हूं आहिनि। छा नालो आहे शहज़ादा? नालो आहे वकास अली। वकास अली, तव्हांखे कीअं पियो महसूसु थिए हिन लाइब्रेरी में? असांखे हिन लाइब्रेरी में सुठो महसूसु थिए पियो। असांखे कुर्सियूं ॾिनो अथऊं, कबट ऐं असांजी किताब, असांखे ॾाढी ख़ुशी थिए थी। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। मुंहिंजी महिरबानी न शहज़ादा, इहा तव्हांजी महिरबानी आहे जो ऐं प्लस में तव्हां जेके तालीम याफ़्ता आहिनि, जेके माना चाहिनि था त सालापट में तालीम जो शऊर अचे, उहे उन्हनि सभिनी जूं मुंहिंजियूं न त हिकु जर्नलिस्ट जी हैसियत सां सभिनी जूं महिरबानियूं आहिनि। हाणे तव्हां छा था चाहियो त हिन लाइब्रेरी में तव्हां पढ़ंदव? असां हिन लाइब्रेरी में पढ़णु चाहियूं था। असांखे अञा किताब खपनि था। किताब ऐं कबट में थोरा घटि आहिनि, थोरा इलाही अचणु घुरिजनि। असांजी रिक्वेस्ट आहे माना त किताब थोरा अचो, माना घुरायो। बिजली न आहे, बिजली भले ऐं बिजली बि घुरायो। असांजी बिजली बि न आहे, गर्मी आहे इलाही। ऐं मूंखे जेतिरे क़दुरु ख़बर आहे न शहज़ादा, हिन लाइब्रेरी जे लाइ अॻु में कंप्यूटर ऐं प्लस में ACयूं आयूं हुयूं। उहो इंतिज़ामिया जो कोई माण्हू जेको हिन खे लाइब्रेरी खे संभालींदो, त नेक्स्ट वीडियो में मां उन खां बि सवाल कंदुसि, उन मैनेजमेंट खां, त हिन लाइब्रेरी जे लाइ हिते ACयूं बि आयल हुयूं ऐं उन सां गॾोगॾु ॿियो जेको फर्नीचर वग़ैरह आयल हुयो। ठीकु आहे, पर जेको हिन वक़्तु मौजूदा फर्नीचर आहे ऐं उमेदु कयूं था त इन फर्नीचर जेतिरे जेके 70-80 या लॻभॻि 100 जी जेका कुर्सी आहे, त सभ खां पहिरियां
तव्हां नौजवान जी ज़िम्मेवारी आहे त 100 नौजवान हिन लाइब्रेरी में अची करे तइलीम हासिलु कयो ऐं पढ़ो। असां तालीम हासिलु कंदासीं, असां पढ़ंदासीं, असांखे सिर्फ़ु बिजली बि न आहे, गर्मी आहे, असां तव्हां रिक्वेस्ट कयूं था बिजली बि असांखे हणाए ॾियो, ऐं ॿियो पखा बि न आहिनि, पखा बि घुराए ॾियो, असांखे कबट खपंदा, कबट बि आहिनि, असांखे किताब बि खपंदा। सभ खां जेका वॾी ज़िम्मेवारी आहे ऐं तव्हांजे लाइ उहा इहा ई आहे त तव्हां सभु दोस्त हिते अचो। मां तव्हां सां इहो वचन थो कयां त इन्हनि खां किताबनि जे लाइ बि बार बार जेको आहे सो ॻाल्हाईंदो रहंदुसि, ऐं प्लस में जेके फैसिलिटियूं आहिनि उहे तव्हांखे वठी ॾींदासीं। मां उन्हनि सां ॻाल्हाईंदुसि ऐं मां हिते न त लाइव ईंदुसि, ऐं तव्हांजे साथ जी ज़रूरत आहे। अॼु तव्हांजे साथ जे ज़रिए ई लाइब्रेरी जेका आहे ओपनिंग थी आहे। मां इन उमेद सां आहियां त तव्हां नौजवान हिन लाइब्रेरी में तालीम हासिलु कंदव, ऐं तव्हां जूं ऐं असांजूं नौजवान नस्लूं हिन लाइब्रेरी में पढ़ंदियूं। ऐं न फ़क़ति असां इहो चाहियूं था त असांजे सालापट में तालीम आम थिए, पर मुंहिंजी हिकिड़ी विश आहे, ख़्वाहिश आहे त पूरी सिंध में असांजा बच्चा, अव्हांजा बच्चा, अव्हां नौजवान तालीम हासिलु कयो त जीअं जहालत ख़तमु थिए, जीअं जहिड़ा ख़तमु थियनि, जीअं ज़ात परस्ती ख़तमु थिए, जीअं असीं सभु जेके बुग़्ज़ ऐं नफ़रत में वरितल आहियूं त इहे सिस्टम ख़तमु थियनि, इन्हनि में हिकु मोहबत जो ॿिज पोखियो वञे। छा तव्हां चाहियो था त हिन तालीम जे ज़रिए असांजे हिन इलाइक़े में, हिन सिंध में, हिन सालापट तालुके में तालीम जे हिसाब सां मोहबत, अमन ऐं भाईचारो क़ाइमु थिए ऐं नफ़रतूं ख़तमु थियनि? हा, असां चाहियूं था हिते बि नफ़रत ख़तमु थियनि, ऐं वरी हिते जेको इलाही जहालत थी विया आहे, जहालत ख़तमु थी वञे। इंसान दुश्मन थी वियो आहे, भाउ दुश्मन आहे। न मां चाहियां थो त सभु ॿार ॿाहिरि आहिनि, इलाही वॾनि न पाण में जहालत ख़तमु थी वञे। सिंध मुल्क असां सिंध में जेके जहिड़ा थियनि था, तव्हां छा था सम्झो इन में तालीम जी कमी आहे? तालीम जी कमी आहे, जंहिंजे करे इहे जहिड़ा थियनि था। अॼु हिन वीडियो ठाहिण जो मक़सदु सालापट वासियो इहो ई आहे त मुंहिंजी फतेह आहे। हीअ उहा ऑफिस हुई जंहिंमें AC ऐं मुख़्तियारकार ऐं हुनजा क्लार्क वेठा हूंदा, रेवेन्यू अमलो वेठो हूंदो हुयो, हिते तपेदार वेठा हूंदा हुया। पर जॾहिं मां हिकिड़ी वक़्तनि ब वक़्तनि लाइव कंदो रहंदो हुउसि, पर जॾहिं मूं हिकिड़ी लाइव कई न त जेको ताले खे वठी करे मूं लोॾे उहो तालो ॾेखारियो हुयो त हीउ तालो जेको बंदि आहे इहो भूंडो आहे, तालीम दुश्मननि जे मथां। ऐं शुकुरु आहे धणीअ दर, शुकुरु कयां थो जो उहो तालो बि खुली चुको आहे। ऐं ईअं कॾहिं बि न सम्झंदा कयो त असीं अकेला आहियूं, आवाज़ु बुलंद कंदासीं त असीं मारिया वेंदासीं या जेको आहे सो ॿधा वेंदासीं। कंहिंमें ज़रूरत ई न आहे जो असांखे ईअं हरू भरू जेको आहे सो ॿधराए या पंहिंजे दादागिरी ॾेखारे। ही दर्सगाहूं असांजे लाइ आहिनि। मां पाण MA जर्नलिज़म जो स्टूडेंट आहियां, सो इन हैसियत सां मुंहिंजी बि रिस्पॉन्सिबिलिटी थिए थी त आउं पंहिंजे तइलीमी इदारनि जे लाइ ॻाल्हायां। सालियापट में जेका मुंहिंजी ख़्वाहिश हुई, जेका मुंहिंजी विश हुई, जेका मुंहिंजी तमन्ना हुई, हिन लाइब्रेरी जे ॿाहिरूं जेके ताला लॻल हुया, पहिरियां AC ऐं मुख़्तियारकार हूंदा हुया, उहे लाइव करण खां पोइ हितां जेको आहे सो जिंद छॾे चङो थियो पंहिंजे उन जेको आहे सो जेका हुनजी ऑफिस रियल हुई उन तरफ़ विया। वरी कुझु माण्हुनि जा ॿिया ख़्वाब हुया AC ऐं मुख़्तियारकार वञण खां पोइ उन्हनि चयो त हिनखे असीं पंहिंजी ज़ाती प्रॉपर्टी ऐं ज़ाती जेको आहे सो कमनि में इस्तेमालु कंदासीं। पर जीअं मूंखे ख़बर पई, मूं उन्हनि ताईं बि मुंहिंजो मैसेज ऐं पैगाम पहुतो त हीअ असांखे कॾहिं बि नथो छॾे सघे जेसीं ताईं असां लाइब्रेरी में किताब नथा रखी सघूं। त अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी फतेह आहे ऐं उन्हनि दोस्तनि, उन्हनि माण्हुनि, उन्हनि इलाइक़े वासियुनि जी महिरबानी ऐं मोहबतूं आहिनि जो उन्हनि साथ ॾिनो। अॼु अल्हम्दुलिल्लाह हीअ लाइब्रेरी अनक़रीब ओपनिंग थियण ते आहे। छो जो ओपनिंग त हिन जो वॾो माण्हू ई कंदो, सो जॾहिं ओपनिंग थींदी त इंशाअल्लाह ताला सवाल बि उन्हनि खां कंदासीं। ऐं जेके अॻु में ACयूं आयूं हिन इमारत जे लाइ, असांजे नौजवाननि जे लाइ, त उहे जेको आहे सो ACयूं बि हिननि खां लॻाईंदासीं। सभ खां पहिरियां सालापट वासियो जेको मुंहिंजो मेन मैसेज ऐं पैगाम आहे त उहो इहो ई आहे त तालीम जी तरफ़ अचो। जेके बि माण्हू जेके बि तव्हांजे इलाइक़े में आहिनि उन्हनि खे चओ त लाइब्रेरी अनक़रीब खुलण ते आहे ऐं तव्हां हिन तरफ़ रुझान ॾियो त जीअं तालीम आम थिए, तालीम आम थींदी, जहालत ख़तमु थींदी। इन में चाहे उन्हनि जेका आहे सो ही लाइब्रेरी जी किताब बि अनक़रीब ईंदा ऐं इंशाअल्लाह ताला हू जल्दी जेको आहे सो ओपनिंग कराईंदा। हा, जेकॾहिं हू हक़ ते ईंदा, हू असांजे बच्चनि जी तालीम जी ॻाल्हि कंदा त असीं हुननि सां कापरेट कंदासीं। बाक़ी जेकॾहिं असांजे लाइब्रेरी ते AC या मुख़्तियारकार या DC या कमिश्नर या XYZ जेको बि कब्ज़े करण जी कोशिशि कंदो त सजाद उनखे कब्ज़ो करणु कॾहिं बि न ॾींदो। छो जो उन्हनि जी जागीर न आहे, तालीम इदारा असांजे लाइ आहिनि ऐं असां शागिर्द चाहियूं था त असांजे तालीम इदारनि में नो सियासी इन्वॉल्वमेंट थिए। सियासतदान या सियासी माण्हू या वॾेरे भोतार जागीरदार खे कॾहिं बि तालीमी इदारे में मुदाख़लत करणु न ॾींदुसि। इन उमीद सां
वीडियो खे क्लोज़ कयां थो त सालापट वासियो जेतिरो थी सघेव तव्हांजे लाइ हीउ इदारो खोलियो आहे लाइब्रेरी, त तव्हां अचो हिन में तालीम हासिलु कयो त जीअं सुठा वकील डॉक्टर इंजीनियर हिन लाइब्रेरी जी तालीम हासिलु करे उहे जेको आहे सो असांजे इलाइक़े पूरे इलाइक़े पर पूरे सिंध ऐं पूरे जिथे बि जंहिं बि इलाइक़े सां वापसि रखनि था त उन्हनि इलाइक़नि जी ख़िदमत कनि।